अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अवां ॾिस रहिया STN कानपुर वेझो ॻोठ खमीसो मलिक जे रहवासी मलिक बिरादरी जे क़ुरान पाक हथनि में खणी औरत समेत गबोल बिरादरी जे 62 पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। इंसाफ़ जो मुतालबो ख़बर मूजिबि कानपुर महाराज जे वेझो ॻोठ खमीसो मलिक जे रहवासी पारां गबोल बिरादरी जे 62 माण्हुनि नूर मोहम्मद उर्फ़ नूर गबोल, आबिद अली गबोल तौर कानपुर महाराज पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ सिकंदर मलिक, नूर हसन मलिक, अली गौर मलिक, गुल हसन मलिक, मीर हसन मलिक, मुस्मात हनीफा मलिक, मुस्मात हमीदा मलिक ॿियनि जी अॻुवाणी में क़ुरान पाक हथनि में खणी औरत समेत एहतजाजी मुज़ाहिरो करे मीडिया अॻियां धाईंदे चयो त असां कुझु अरसे खां पंहिंजी खाते वारी ज़मीन पीरबख्श गबोल जे रहवासी नूर मोहम्मद गबोल खे विकिरो कई हुई, जंहिंजी अञा ताईं 1.5 लख रुपया बकाया रक़म रहियल आहे, जंहिंजो असां वटि स्टाम्प पेपर मौजूदु आहे। पर गबोल बिरादरी जा 62 माण्हू असांखे टिॼारे धमकाए सौनि जी तइदाद में माण्हू गॾु करे असांजे घरनि ते हमिलो करे ॿारनि बचनि ते तशदुद करे ज़बरदस्ती ज़मीन जो खातो वठणु चाहिनि था।